ओम शांति। अॼु जी मुरली तारीख़ आहे 11/1/2026। अॼु अव्यक्त बाबदाना जो रिवाइज कोर्स 20/10/2008। अॼु जो मुरली जो टॉपिक आहे संतुष्ट बणी ठही विश्व में संतुष्टता जी लाइट फैलायो। संतुष्ट रहो, सभिनि खे संतुष्ट करो। अॼु बाप दादा पंहिंजी सदा संतुष्ट रहण वारे संतुष्ट मणी खे ॾिसनि पिया। हिकु हिकु संतुष्ट मणी जी चमक सां चारों ओर केतिरी सुंदर चमक चमके थी। हर हिकु संतुष्ट मणी केतिरी बाबा जी प्यारी आहे, हर हिकु जी प्यारी आहे, पंहिंजी बि प्यारी आहे। संतुष्ट मणी पंहिंजी बि प्यारी आहे। संतुष्टता सर्व खे प्यारी आहे न। संतुष्टता सदा सर्व प्राप्ति संपन्न आहे। श्री जाते संतुष्टता है तो अप्राप्त कोई वस्तु न आहे। संतुष्ट आत्मा में संतुष्टता जो नेचुरल नेचर आहे। संतुष्टता जी शक्ति स्वतः सहज चारों ओर वायुमंडल फैलाईंदी आहे। जाते संतुष्टता है तो अप्राप्त कोई वस्तु न आहे। संतुष्ट आत्मा में संतुष्टता नेचुरल नेचर आहे। संतुष्टता जी शक्ति स्वतः सहज चारों ओर वायुमंडल फैलाईंदी आहे। उन्हनि जो चहिरो, उन्हनि जे नयन वायुमंडल में भी संतुष्टता जी लहर फैलाईंदा आहिनि। जाते संतुष्टता आहे उते विशेषता स्वतः ही अची वेंदी आहे। संतुष्टता संगम ते विशेष बाप जी देन आहे। संतुष्टता जी स्थिति परिस्थिति जे मथां सदा विजयी आहे, है न। संतुष्टता संगम ते बाप जी देन आहे विशेष। संतुष्टता जी स्थिति परिस्थिति जे मथां सदा विजयी आहे। परिस्थिति बदलती रहंदी आहे, लेकिन संतुष्टता जी शक्ति सदा प्रगति खे प्राप्त कंदी रहंदी आहे। केतिरी बि परिस्थिति साम्हूं अचे, लेकिन संतुष्ट बणी जे अॻियां हर समय माया प्रकृति हिकु पेपर शो मुआफ़िक़ ॾेखारे में ॾींदी आहे। इन करे संतुष्ट आत्मा कॾहिं परेशान न थींदी। परिस्थिति जो शो मनोरंजन अनुभव कंदी। ये मनोरंजन अनुभव करण जे लाइ पंहिंजी स्थिति जी सीट सदा साक्षी दृष्टा रहे। साक्षी दृष्टा स्थिति में स्थित रहण वारा इहे मनोरंजन अनुभव कंदा आहिनि। दृश्य केतिरो बि बदलंदो आहे, लेकिन साक्षी दृष्टा जी सीट ते स्थित रहण वारी संतुष्ट आत्मा साक्षी थी हर परिस्थिति खे स्वस्थिति में बदिले ॾींदी आहे। दृश्य केतिरो बि बदलंदो रहे, लेकिन साक्षी दृष्टा जी सीट ते स्थित रहण वारी संतुष्ट आत्मा साक्षी थी हर परिस्थिति खे स्वस्थिति सां बदिली ॾींदी आहे, है न। केरु? संतुष्ट आत्मा साक्षी दृष्टा। त हर हिकु पंहिंजे खे चेक करे कि मां सदा संतुष्ट आहियां, सदा आहियां व कॾहिं कॾहिं आहियां। बाप दादा हमेशह हर शक्ति जे लाइ, ख़ुशी जे लाइ डबल लाइट ठही उड़ण लाइ इहे ई ॿारनि खे चईंदा आहिनि कि सदा यादि रहे। कॾहिं कॾहिं शब्द ब्रह्मण जीवन जी डिक्शनरी में आहे ई न। श्री संतुष्टता जो अर्थ ई आहे सर्व प्राप्ति। जाते सर्व प्राप्ति आहे हुते कॾहिं कॾहिं शब्द ई न आहे। त सदा अनुभूति करण वारा आहियो या पुरुषार्थ करण वारा आहियो। हर हिकु पंहिंजे पाण खां पुछे, चेक करे, श्री तव्हां सभी विशेष बाप जी स्नेही सहयोगी लाडला मिठा मिठा स्वपरिवर्तक ॿार आहियो न। ईअं ई आहियो न। ईअं आहियो जीअं बाबा ॾिसंदा आहिनि, ईअं ई पंहिंजे खे अनुभव कंदा आहियो। हथ उठायो जो सदा आहिनि, कॾहिं कॾहिं न। सदा संतुष्ट रहंदा आहिनि। सदा शब्द यादि रहंदो आहे न। हथ थोड़ा धीरे धीरे उठाइनि था। अच्छा, ॾाढो सुठो। थोड़ा थोड़ा उठाइनि था ऐं सोचे करे उठाइनि था। लेकिन बाप दादा बार बार अटेंशन खिचवाईंदा आहिनि कि हाणे समय ऐं स्वयं ॿिन्हिनि खे ॾिसो। समय जी रफ़्तार ऐं स्वयं जी रफ़्तार ॿिन्हिनि खे चेक करो। पास विद ऑनर्स त थियणो ई आहे। हर हिकु सोचे मां बाप जी राज दिलारी ऐं राज दिलारो आहियां।
पंहिंजे खे राज़ दिलारो सम्झंदा आहियो न। रोज़ बाप दादा तव्हांखे छा प्यार यादि पिया ॾींदा आहिनि। लाडला ॿार त लाडला केरु हूंदो आहे? लाडलो उहो ई हूंदो आहे जो फॉलो फादर कंदो आहे, ऐं फॉलो करणु ॾाढो ॾाढो सहज आहे, मुश्किल न आहे। हिकु ई ॻाल्हि खे फॉलो कयो त सहज सर्व ॻाल्हियुनि में फॉलो थी ई वेंदो। हिकु ई लाइन आहे जो बाप हर रोज़ु यादि दिलाईंदा आहिनि। इहो उहो यादि आहे न, पंहिंजे खे आत्मा सम्झी मुंहिंजे बाप खे यादि करो। बाबा हिकु ई ॻाल्हि इहो रोज़ु यादि दिलाईंदा आहिनि। हिकु ई लाइन आहे न, ऐं यादि करण वारा आत्मा जेके बाप जो खज़ानो मिलियो आहे उहा सेवा जे बिना रही न सघंदी आहे। यादि करण वारी आत्मा जेके बाबा जो खज़ानो मिलियो आहे न उहा सेवा करण बग़ैर रही न सघंदी आहे। छो जी अथाह प्राप्ति आहे न, अखुट खज़ाना आहिनि, दाता जा ॿार आहिनि, उहा ॾियण जे बिना रही न सघंदा। मेजॉरिटी तव्हां सभिनि जो टाइटल छा मिलियो आहे? तव्हां सभिनि खे डबल फॉरनर्स। त टाइटल या डबल बाप दादा खे बि तव्हां सभिनि खे ॾिसी ख़ुशी थींदी आहे, ऐं सदा ऑटोमेटिक गीत ॻाईंदा रहंदा आहियो कि वाह मुंहिंजा ॿार वाह। अच्छा, भिन्न भिन्न देश सां कहिड़ा विमान आया आहिनि। स्थूल में त कहिड़ा बि विमान में अचो, लेकिन बाप दादा कहिड़ो विमान ॾिसनि था? अति स्नेह जे विमान में पंहिंजे प्यारे प्यारे घर में पहुची वियो न। बाप दादा हर ॿार खे अॼु विशेष इहे ई वरदान ॾियनि था कि हे लाडला ॿार सदा संतुष्ट मणी ठही विश्व में संतुष्टता जी लाइट फैलायो। संतुष्ट रहणो संतुष्ट करणो आहे। कई ॿार चईंदा आहिनि संतुष्ट रहण त सहज आहे, लेकिन संतुष्ट करणु इहो थोरो मुश्किल लॻंदो आहे। बाप दादा ॼाणंदा आहिनि अगरि हर हिकु आत्मा खे संतुष्ट करणो आहे त उनजी विधि ॾाढी सहज साधन आहे। अगरि कोई तव्हां सां असंतुष्ट ईंदो आहे या असंतुष्ट रहंदो आहे त उहो बि असंतुष्ट, लेकिन तव्हांखे बि उनजी असंतुष्टता जो प्रभाव कुझु पवंदो आहे। व्यर्थ संकल्प त हलंदो आहे न। त बाप दादा शुभ भावना शुभकामना जो मंत्र ॾिनो आहे। अगरि पंहिंजे पाण खे हिन मंत्र जी स्मृति स्वरूप रखो त तव्हांजा व्यर्थ न हलंदो। पंहिंजे खे ॼाणंदा आहियो कि इहे अहिड़ो आहे, इहे वेड़ो आहे, लेकिन पंहिंजे खे सदा न्यारो, उन्हनि जे वाइब्रेशन सां न्यारो ऐं बाप जो प्यारो अनुभव करो। कीअं करो? उन्हनि जे प्रति शुभभावना शुभकामना रखो। अगरि तव्हांखे लॻे थो कि इहे असां संतुष्ट न आहिनि त तव्हां बसि उन्हनि जे लाइ शुभभावना शुभकामना रखो, इन्हनि जो बि भलो थिए, है न। सम्झो अगरि तव्हां लहसुन प्याज नथा खायो त उहो तव्हां सां संतुष्ट न आहे, है न। असांखे उन्हनि जो वाइब्रेशन अचनि था कि इहे असां सां संतुष्ट न आहिनि, छो जी असां लहसुन प्याज नथा खायूं, लेकिन असां त बाबा जी श्रीमत ते था हलूं न। त तव्हां उन्हनि जे लाइ शुभभावना शुभकामना रखो, कोई ॻाल्हि कोन्हे, इहे बि अॻियां हली सम्झी वठंदा, हिननि जो बि भलो थिए, बसि ख़तमु ॻाल्हि। त असां उन्हनि सां न्यारा ऐं बाप जा प्यारा थी वेंदासीं। त तव्हांजे न्यारे ऐं बाप जे प्यारेपन जी श्रेष्ठ स्थिति जे वाइब्रेशन अगरि हुन आत्मा खे कॾहिं न पहुचा त वायुमंडल में फैलंदा ज़रूरु। अगरि कोई परिवर्तन न थींदो आहे ऐं तव्हांजे अंदरि हुन आत्मा जो प्रभाव व्यर्थ संकल्प जे रूप में पईंदो रहंदो आहे त वायुमंडल में सभिनि जा संकल्प फैलंदा आहिनि। इन करे तव्हां न्यारो ठही बाप जो प्यारो हुन आत्मा जे बि कल्याण जे प्रति शुभभावना शुभकामना रखो। बाबा चवनि था अगरि कोई परिवर्तन न थींदो ऐं तव्हांजे अंदरि हुन आत्मा जो प्रभाव व्यर्थ संकल्प जे रूप में पईंदो रहंदो आहे त छा थींदो आहे? वायुमंडल में सभिनि जा संकल्प फैलंदा आहिनि। अगरि असां ईअं सोचंदासीं, हिन करे तव्हां न्यारो ठही बाप जो प्यारो ठही हुन आत्मा जे प्रति हुन आत्मा जे बि
कल्याण जे प्रति शुभ भावना शुभकामना रखो। कई बार ॿार चईंदा आहिनि की हुननि ग़लती कई त असांखे बि फोर्स सां चइणो पवंदो आहे। थोरो पंहिंजो सुभाउ बि मुख बि फोर्स वारो थी वेंदो आहे त हुननि ग़लती कई, लेकिन तव्हां जो फोर्स ॾेखारियो उहा ग़लती न कई, हुननि ॿियो ग़लती कई। तव्हां पंहिंजे मुख सां जो फोर्स सां ॻाल्हायो, जेके क्रोध जो अंश चईंदा आहियूं, त उहो राइट आहे। बाबा चवनि था छा ग़लति आहे, ग़लति खे ठीकु करे सघंदा आहियो। अॼुकल्ह जे समय अनुसार तव्हांजे बोल जो फोर्सफुल ठहिणु, इहे बि विशेष अटेंशन रखो। छो जी जोर सां ॻाल्हाइण या तंग थी करे ॻाल्हाइण उहो बि बदिलंदो न, लेकिन इहा बि ॿिए नंबर जे विकार जो अंश थी वेंदो है न, या त क्रोध या तंग थी करे, है न। बाबा चवनि था मुख सां जो फोर्स सां ॻाल्हाईंदा आहियो न, है न, जोर सां ॻाल्हाइण या तंग थी करे ॻाल्हाइण, त इहो बि ॿिए नंबर जे विकार जो अंश थी वेंदो आहे। चइबो आहे न, मुख सां बोल अहिड़ा कढो जीअं फूलनि जी वर्षा थिए। मिठा बोल, मुस्कुराईंदो हुओ चेहरो, मीठी वृत्ति, मीठी दृष्टि, मिठो संबंध संपर्क, इहो बि सर्विस जो साधन आहे। हिन करे रिज़ल्ट ॾिसो। अगरि मानो कोई ग़लती कई ग़लति आहे ऐं तव्हां सम्झाइण जे लक्ष्य सां, ॿियो कोई लक्ष्य न आहे, लेकिन लक्ष्य तव्हांजो सुठो आहे कि हिननि खे शिक्षा ॾियूं, सम्झायूं, लेकिन रिज़ल्ट में छा ॾिठो, उहो बदिलंदो आहे। ॿियो ई अॻियां हली अॻियां अचण सां डिॼंदो, त जो लक्ष्य तव्हां रखियो उहो त थींदो न आहे। इन करे तव्हांजी मनसा संकल्प वाणी अर्थात बोल संबंध में सदा मिठो, मधुरता संपन्न अर्थात महान ठाहियो। छो जी वर्तमान समय माण्हू प्रैक्टिकल लाइफ ॾिसणु चाहींदा आहिनि। अगरि वाणी सां सेवा कंदा आहियो त वाणी जी सेवा सां प्रभावित थी नज़दीक त ईंदा, ये त फ़ाइदो आहे, लेकिन प्रैक्टिकल मधुरता, महानता, श्रेष्ठ भावना, चलन और चेहरे खे ॾिसी स्वयं बि परिवर्तन जे लाइ प्रेरणा वठी वेंदा। वाणी, अगरि असां वाणी सां कंहिंखे ज्ञान ॾियूं त माण्हुनि खे सुठो त लॻंदो आहे, लेकिन अगरि असांजे प्रैक्टिकल जीवन में परिवर्तन हूंदो त प्रेरणा वठी वेंदा। ऐं जीअं जीअं अॻियां समय जी हालति परिवर्तन थियणी आहे, त अहिड़े समय ते तव्हां सभिनि जे चेहरे ऐं चलन सां ज़्यादा सेवा करणी पवंदी। इन करे पंहिंजे पाण खे चेक करो। सर्व आत्माउनि जे प्रति शुभ भावना शुभकामना जी वृत्ति दृष्टि जा संस्कार नेचर ऐं नेचुरल आहिनि। नेचर ऐं नेचुरल आहिनि। बाप दादा हर हिकु ॿार खे विजय माला जो मणको ॾिसणु चाहींदा आहिनि, त तव्हां सभी बि पंहिंजे खे सम्झंदा आहियो कि असां माला जो मणका ठहिण वारा आहियूं। कई सोचंदा आहिनि कि 108 जी माला में त जो निमित ठहिया उहे ॿार आहिनि, उहे ई ईंदा, लेकिन बाप दादा पहिरियों बि चयो आहे इहे त 108 जो गायन आहे, भक्ति जी माला जो आहे। लेकिन अगरि तव्हां हर हिक जे विजय दाणा ठही वेंदा, तव्हां हर हिकु विजय दाणा ठही वेंदा, त बाप दादा माला जे अंदरि ॾाढियूं लड़ियूं लॻाए छॾींदा। बाबा जी दिलि जी माला में तव्हां हर हिकु विजय ॿारनि जो स्थान आहे। ये बाप जी गारंटी आहे। सिर्फ़ु स्वयं खे मनसा वाचा कर्मणा ऐं चलन चेहरे सां विजयी ठाहियो। पसंदि आहे न, ठाहींदा छा ठाहियो? सिर्फ़ु स्वयं खे मनसा वाचा कर्मणा ऐं चलन ऐं चेहरे सां विजयी ठाहियो। पसंदि आहे न, ठाहींदा। बाप दादा जी गारंटी आहे विजय माला जो मणको ठाहींदा। बाबा केरु ठाहींदा, केरु ठाहींदा?
त सभिनि हथु उठायो। अच्छा, त बाप दादा माला जे अंदरि माला ठाहिणु शुरू करे छॾिता। डबल फॉर्नस की पसंदि आहे न, विजय माला में लाइण बाबा जो कमु आहे, लेकिन तव्हांजो कमु आहे विजयी थियणु। सहज आहे न कि मुश्किल आहे? बाबा चवनि था सहज आहे या मुश्किल आहे? मुश्किल लॻंदो आहे, जंहिंखे मुश्किल लॻंदो आहे उहो हथु उठायो। लॻंदो आहे थोरो थोरो कोई आहे। बाप दादा चईंदा आहिनि, जॾहिं बाप दादा चईंदा आहिनि त बाबा चइण सां छा तव्हां बाप जो वरसो न मिलंदो? जॾहिं सभई वरसे जा अधिकारी आहियो ऐं केतिरो सहज बाप सां वरसो, ऐं केतिरो सहज बाबा वरसो ॾिनो अथई। सेकेंड जी ॻाल्हि आहे न, है न? जॾहिं सभई वरसे जा अधिकारी आहियो ऐं केतिरो सहज बाबा सां सभिनि खे वरसो ॾिनी अथई। सेकेंड जी ॻाल्हि आहे, तव्हां मञियो ॼाणो मुंहिंजो बाबा, ऐं बाबा छा चई? मुंहिंजा ॿार। त ॿार त स्वतः ई वरसे जा अधिकारी आहिनि। बाबा चईंदा आहिनि, बाबा चईंदा आहिनि सभई हिकु ई शब्द चओ, मुंहिंजा बाबा। ईअं आहे न, मुंहिंजो बाबा हिन में हथु उठायो, मुंहिंजो बाबा आहे त मुंहिंजो वरसो न आहे। जॾहिं मुंहिंजो बाबा आहे, मुंहिंजो वरसो बि उन सां गॾु बंधल आहे, है न? ऐं वरसो छा आहे? बाप समान ठहिणु, विजयी थियणु। बाप दादा ॾिठई कि डबल फॉर्नस में मेजॉरिटी हथ में हथु ॾेई करे हलंदा आहिनि। हथ में हथु ॾियणु हलणु इहे फैशन आहे न, है न? त हाणे बि बाबा चईंदा आहिनि, बाप शिव बाबा जो हथु छा आहे? इहे हथु त न आहे न। त शिव बाबा जो हथु पकड़ियो आहे त हथु कहिड़ो आहे? श्रीमत आहे बाबा जो हथु। शिव बाबा जो हथु छा आहे? श्रीमत। त जो जीअं स्थूल में हथु ॾेई करे हलणु पसंदि ईंदो आहे, त श्रीमत जे हथ में हथु ॾेई करे हलणु इहे छा मुश्किल आहे? श्रीमत जो बाबा चए उअं हलणु, मतिलबु बाबा जे हथ में हथु। ब्रह्मा बाबा खे ॾिठो, प्रैक्टिकल सबूत ॾिठो कि हर क़दम श्रीमत प्रमाण हलण सां संपूर्ण फ़रिश्ते पंहिंजी मंज़िल में पहुची विया। अव्यक्त फ़रिश्तो ठही विया न। त फॉलो फादर, हर हिकु श्रीमत आहे। उथण सां वठी करे राति ताईं हर क़दम जी श्रीमत बाबा ॿुधाई अथई असांखे। उथो कीअं, हलो कीअं, कर्म कीअं करो, मन में संकल्प छा करो, समय खे कीअं श्रेष्ठ ठाहियो। राति जो सुम्हण ताईं श्रीमत मिलंदी आहे। सोचण जी ज़रूरत न आहे, इहा करो या न करो। फॉलो ब्रह्मा बाबा। त बाप दादा जो जिगरी प्यार आहे न। बाप दादा हिकु ॿार खे बि विजयी न ठहनि, राजा न ठहनि, इहा ॾिसणु न चाहींदा आहिनि। हर हिकु ॿार राजा ॿार, स्वराज्य अधिकारी आहे। इन करे पंहिंजो स्वराज्य भुलिजो न। सम्झो, बाप दादा कई बार इशारो ॾिनो आहे कि समय अचानक ऐं नाज़ुक ईंदो, इन करे एवर रेडी अशरीरीपन जो अनुभव आवश्यक आहे। केतिरो बि बिज़ी आहियो, लेकिन बिज़ी हूंदे बि हिकु सेकेंड अशरीरी ठहिण जो अभ्यास हाणे खां करे ॾिसो। तव्हां चईंदव असां ॾाढा बिज़ी रहंदा आहिनि। अगरि मानो केतिरा बि बिज़ी आहियो, तव्हांखे प्यास लॻंदी आहे त छा कंदा आहियो? पाणी पीअंदा आहियो न। छोजी सम्झंदा आहियो प्यास लॻी त पाणी पीअणु ज़रूरी आहे। इहे विच में अशरीरी आत्मिक स्थिति में स्थित थियण बि ज़रूरी आहे। अभ्यास बि ज़रूरी करो। छोजी अचण वारे समय में चारों ओर जी हलचल में अचल स्थिति जी आवश्यकता आहे। त हाणे खां बहुत ॻाल्हि जो अभ्यास न कंदव त अति हलचल जे समय अचल कीअं रहंदव। सॼे ॾींहुं 1-2 मिंट कढी करे बि चेक करो कि समय प्रमाण आत्मिक स्थिति द्वारा अशरीरी ठही सघंदा आहियो। समय प्रमाण आत्मिक स्थिति द्वारा अशरीरी ठही सघंदा आहियो।
चेक करो, चेंज करो। सिर्फ़ चेक न करिणो आहे, चेंज बि करिणो आहे। त बार बार हिन अभ्यास खे चेक करण सां, रिवाइज़ करण सां नेचुरल स्थिति ठही वेंदी। बाप दादा सां स्नेह आहे, इन में त सभई हथ उठाईंदा आहिनि। आहे न स्नेह, बाबा चवनि था। बाबा सां पूरो स्नेह आहे न, फुल स्नेह आहे, फुल आहे या अधूरो आहे? अधूरो त न आहे न, स्नेह आहे त वाइदो छा आहे? छा वाइदो कयो? साथ हलंदव न? अशरीरी ठही साथ हलंदव कि पुठियां पुठियां ईंदव? साथ हलंदव ऐं थोरो टाइम वतन में साथ बि रहंदव। असां बाबा सां गॾु हलंदासीं ऐं थोरो समय बाबा सां गॾु वतन में साथ बि रहंदासीं, न? बाबा चवनि था, पोइ ब्रह्मा बाबा सां गॾु फस्ट जनम में ईंदासीं। इहे त वाइदो आहे न। हथ न उठाईंदा आहियो, ईअं सिर हिलायो। हथ उठाईंदे थकी वेंदा आहियो। जॾहिं साथ हलणो ई आहे, पुठियां न रहणो आहे, त बाबा बि साथ कंहिंखे वठी वेंदा? बाप समान खे साथ वठी वेंदा न, है न? जेकी आत्मायूं समान हूंदियूं। बाबा खे बि अकेलो वञणु पसंदि न आहे। ॿारनि खे साथ वञिणो आहे त साथ हलण जे लाइ तयारु आहिनि। कंध हिलायो, सभई हलंदा। अच्छा, सभई हलण लाइ तयारु आहिनि। जॾहिं बाप वेंदा तॾहिं वेंदव न, हाणे त न वेंदव न। हाणे त फॉरन में लौटी करे वञिणो आहे। बाबा ऑडर कंदा, नष्टो मोह स्मृति लभदा, त बैल वॼाईंदा ऐं साथ हलंदासीं। त तयारु आहियो न? स्नेह जी निशानी आहे साथ हलणु। अच्छा, बाप दादा हर हिकु ॿार खे दूर सां बि नज़दीक अनुभव कंदा आहिनि। जॾहिं साइंस जी साधन दूर खे नज़दीक करे सघंदा आहिनि, करे ॾिसी सघंदा आहिनि, ॻाल्हाए सघंदा आहिनि, त बाप दादा बि दूर वेठे हुए ॿारनि खे सभिनि खां नज़दीक ॾिसनि था। दूर न आहियो, बल्कि बाबा जे दिलि में समायल आहियो। त बाप दादा विशेष टर्न जे अनुसार आए उहे ॿारनि खे पंहिंजे दिलि में, नैननि में समाईंदे हुए हिकु हिकु के साथ हलण वारे, साथ रहण वारे, साथ राज्य करण वारा ॾिसनि था। बाबा सभिनि खे ईअं ॾिसनि था, साथ हलण वारा, साथ रहण वारा, साथ राज्य में अचण वारा। त अॼु खां सॼे ॾींहं में बार बार कहिड़ी ड्रिल कंदव? हाणे हिकु सेकेंड में आत्म अभिमानी, पंहिंजे शरीर खे बि ॾिसंदे हुए अशरीरी स्थिति में न्यारो बाप जो प्यारो अनुभव करे सघंदा आहियो। त हाणे हिकु सेकेंड में अशरीरी भव। अच्छा, बाप दादा ड्रिल कराए। ईअं ई विच विच में सॼे ॾींहं में कहिड़े बि हिकु मिंट कढी इहा अभ्यास खे पको कंदा हलो। श्री बाप दादा ॼाणंदा आहिनि अॻियां जो समय अति हाहाकार जो ईंदो। तव्हां सभिनि खे सकाश ॾियणी पवंदी। सकाश ॾियण में ई तव्हांजो पंहिंजो तीव्र पुरुषार्थ थी वेंदो। थोरे समय में सकाश द्वारा सर्व शक्तियूं सभिनि खे ॾियणी पवंदियूं। त जो नाज़ुक समय में सकाश ॾींदो, जेतिरा ॾींदा ओतिरो ॾाढनि खे, चाहे थोड़नि खे, ओतिरो ई द्वापर ऐं कलयुग जा भगत उन्हनि जा ठहींदा। त संगम ते हर हिकु भगत बि ठाहींदा आहिनि। छो जी ॾिनो सुख शांती उन्हनि जे दिलि में समायल हूंदो आहे न, त उहे असांजा भगत ठही वेंदा। भक्ति जे रूप में तव्हांखे रिटर्न कंदा। अच्छा, चारों ओर जे बाप दादा जे नैननि जे नूर ॿारनि खे, विश्व जे आधार ऐं उद्धार करण वारी आत्माउनि खे मास्टर सुखदाता, मास्टर सुख करता, दुख हरता, विश्व परिवर्तक ॿारनि खे ॾाढो ॾाढो दिलि जो स्नेह
दिल जो याद प्यार पदम पदम वरदान स्वीकार जो। ॾिसो दिल जो स्नेह बि ॾियनि था, दिल जो याद प्यार बि ॾियनि था, ऐं पदम पदम वरदान बि ॾियनि था बाबा। स्वीकार जो। छा ओम शांति वरदान आहे कंबाइंड स्वरूप जी स्मृति ऐं पोजीशन जे नशे द्वारा कल्प कल्प जे अधिकारी ठहो। मां ऐं मुंहिंजो बाबा हिन स्मृति में कंबाइंड रहो तथा इहा श्रेष्ठ पोजीशन सदा स्मृति में रहे कि असां ब्रह्मण आहियूं, कल्ह असां देवता ठहींदासीं। हम सो सोहम जो मंत्र सदा यादि रहे त हिन नशे ऐं ख़ुशी में पुराणी दुनिया सहज ई भुलिजी वेंदी। हम सो जो मंत्र सदा यादि रहे त सहज ई पुराणी दुनिया भुलिजी वेंदी। सदा इहे खुमारी रहंदी असां कल्प कल्प जी अधिकारी आत्मा आहियूं। असां ई हुआसीं, असां ई आहियूं, असां ई कल्प कल्प हूंदासीं। स्लोगन आहे स्वयं जो स्वयं ही टीचर ठहो त सर्व कमज़ोरियूं स्वतः समाप्त थी वेंदियूं। स्वयं जो स्वयं ही टीचर ठहो त सर्व कमज़ोरियूं स्वतः ही समाप्त थी वेंदियूं। अव्यक्त इशारो आहे जीअं बंधन वैसे बंधण कंहिंखे बि सुठो न लॻंदो आहे, लेकिन जॾहिं परवश थी वेंदा आहियूं त बंधिजी वेंदा आहियूं। तो चेक करो कोई भी परवश आत्मा, चेक करो कि परवश आत्मा आयो या स्वतंत्र आयो। जीवन मुक्त जो मज़ो तो हाणे ही आहे न, भविष्य में जीवन मुक्त और जीवन बंद जो कॉन्ट्रास्ट ही न हूंदो। हिन समय जीवन मुक्त जो अनुभव श्रेष्ठ है ना। हिन समय जीवन में रहंदे हुए सदा मुक्त अवस्था रहे, ये श्रेष्ठ आहे न। जीवन में आहियूं लेकिन मुक्त, बंधन में न आहियूं, है ना। हाणे रहंदे हुए भी मुक्त आहियूं। अहिड़ी विकारी दुख अशांति वारी दुनिया में भी रहंदे हुए सदा निर्विकारी, स्वप्न में भी संकल्प स्वप्न संबंध संपर्क सदा दुख अशांति से मुक्त, सदा मौज में रहण वारा अतीन्द्रिय सुख के झूले में झूलण वारी आत्मा हिन समय जीवन मुक्ति जो अनुभव करे सकती है। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।